बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां सजाद चांडियो ऐं हींअर असां स्टेज ते दावत ॾींदासीं फ़क़ीर नियाज़ हुसैन उमरानी खे, जंहिंजो मशहूरु कलाम तव्हां ॿुधो हूंदो शायदि त रुगो पैसे जी पट पटा आशिक़ मथां लठा। हींअर असां स्टेज ते दावत ॾींदासीं शाहिद राहूजे खे, तमामु बहितरीनु प्रोड्यूसर एसआर प्रोडक्शन जो, जेको मां चवंदो आहियां त टी सीरीज़ खां पोइ शाहिद राहूजे जो सिंध में नालो आहे। उनखे स्टेज ते दावत ॾींदासीं। फकीर के वो रब खटायो मु फकीर के वेर न वडा वसहलाया मालिक जोड़ा मिलाया। वो रब खटायो मु फकीर के वो रब खटायो मु फकीर के वेर न वडा वसहलाया मालिक जोड़ा मिलाया। वो रब खटायो मु फकीर के। दुश्मना करे इज़त भाउ नियाज़ फ़क़ीर नियाज़ हुसैन उमरानी साहब मूंखे ॾिनी आहे ऐं अलाह पाक हिन ख़ुशि रखे। तमामु फ़क़ीर इंसानु आहे ऐं असांजी दुआ हुन सां गॾु आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला हीउ जेको फ़क़ीर जो उमरानी जो एल्बम आहे तमामु बहितरीनु एल्बम आहे। इंशाअल्लाह ताला तव्हांखे हीउ एल्बम वणंदो। जेके ॾिसंदड़ आहिनि फ़क़ीर, अलाह पाक तोखे ख़ुशि रखंदो सदाईं ऐं आबाद हूंदे ॿ लज़तूं ॿुधंदड़नि ताला। दिल जी ख़्वाहिश इहा हुयो त मां शाहिद राहू जेके पंहिंजे हथनि सां होस्की जो पटको पायो ऐं यकीनन मां ॿियनि कंपनियुनि में यकीनन ख़ुदा गवाह आहे, मां ॿियनि कंपनियुनि में मुंहिंजो 200-250 नंबर थियल आहे, टेस्टूं थियल आहिनि। मूंखे किथों बि मोट न मिलियो। वाहिद शख़्स माण्हू आहे। मूंखे चयो उमरानी दुनिया जे मंज़िल में ईंदे, दुनिया में आणण वारो मुंहिंजो मौला आहे, पर हुनजी महिनत आहे। ऐं जेको 5 एल्बम जो अचे पियो, असां फ़क़ीरनि खे रब खटायो। इंशाअल्लाह ज़िंदाबाद हूंदो ऐं एसआर प्रोडक्शन ज़िंदाबाद हूंदो। ॾींहुं क़यामत ताईं असांजी दुआ अथसि। नारा हैदरी। जैसी चंड सितारा रहंदा एसआर प्रोडक्शन, तेसी ताईं तुंहिंजा नारा लॻंदा। महिरबानी। नारा हैदरी। एसआर प्रोडक्शन ज़िंदाबाद। आउं इहो चवंदुसि त महिनत कॾहिं बि कंहिंजी रायगान न वेंदी आहे ऐं साईं शाहिद राहूजी जी जेका पुराणे वक़्त खां वठी हिकिड़ी पंहिंजी महिनत रही आहे एसआर प्रोडक्शन में। ऐं इहो चवंदुसि त मुंहिंजूं दुआऊं साईं शाहिद राहूजी सां गॾु आहिनि। अलाह साईं उनखे ईअं ई हमेशह आबाद ऐं कामयाबु कंदो। आमीन आमीन। महिरबानी।